जी नाज़रीन, इलेक्ट्रॉनिक डायरी हिन वक्त असी सितारनि जी झुरमुट में मौजूद आहियूं। जीअं मूं अर्ज़ु कयो त जेॾां करे निगाह तॾां सॼण साम्हूं असी मुख़्तलिफ़ फ़नकारनि सां गुफ़्तगू कंदा आयासीं। हाणे यकतारे चपड़ीअ में असांजी तमामु मायानाज़ ॾेह परॾेह में सिंध जी मौसीक़ीअ खे ख़ासि तौर ते लतीफ़ी राग खे पंहिंजे ख़ूबसूरत मुनफ़रिद अंदाज़ ताईं अवां ताईं पहुचाईंदड़ तव्हांजी मक़बूल ऐं बेहद मक़बूल फ़नकार आहे। हिन वक़्तु मां ख़ुशनसीब ऐं भागवंत साणुनि कचहरी करियूं था। मूंसां गॾु मौजूदु आहे लोक फ़नकार आदि ताज मस्तानी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जा एहसान। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्लाह जा एहसान फर्स्ट क्लास। ठीकु आहियो? तबियत सही आहे? असीं सभु लाखीनी लतीफ़ जे उर्स मुबारक जे हवाले सां लतीफ़ जी हाज़िरीअ ते बिल्कुलु छा चवणु चाहींदो? हर साल जीअं ख़ुशनसीबी आहे, जैसी ज़िंदगी आहे तैसी ख़ुशनसीबी आहे। कंहिं सहाफ़ी मूंखां सवाल कयो त छा तव्हांखे मेले जी दावत आहे? त मूं उनखे जवाबु को बि कोन ॾिनो। खिली एतिरो ज़रूरु पंहिंजे मूं सोचियमि, मूं चयो जॾहिं खां शुरू कयो आहे अञा त अहिड़ो को मेलो कोन गुज़रियो आहे जंहिंमें दावत न मिली हुजे। तक़रीबन ही मेलो आउं 88-89 खां हिन मेले में जीअं आउं शरीक थी आहियां। अॼु ॾींहुं सुधो जेकॾहिं इंसान जी हयाती आहे त पोइ अखियुनि जे साम्हूं आहे। ऐं वॾा ख़ुशनसीब ऐं असां लतीफ़ सरकार जे लाइ हर इंसान, हर दिलि वारो माण्हू पंहिंजी उकीर थो रखे, सिक थो रखे त भई जेको आहे लतीफ़ सरकार जी हाज़िरी में असांजी हाज़िरी क़बूल थिए। सो असीं त हर साल जीअं उमेदु रखूं था अलाह कंदो असांजी हाज़िरी क़बूल थींदी। ऐं असां चाहींदासीं इलेक्ट्रॉनिक डायरी जा दोस्त जेके तव्हांजी लाइव परफॉर्मेंस त ॾिसंदा, पर जेको मंच ते तव्हां परफॉर्म करण वारा आहियो उन जी जेकॾहिं हिकु झूंगार ख़ुशूसी तौर ते सरप्राइज़ तौर दोस्तनि खे मिली वञे त वाह वाह। हा, असल में इलेक्ट्रॉनिक डायरी तमामु सुठो कमु करे थी ऐं तक़रीबन मूं रोज़ु ॾिठो पिए जेको जेको लाइव हलियो थिए, थोरो घणो ज़रूरु ॾिठो पिए मूं। ऐं मूंखे असांजे लाइ हिम्मत अफ़ज़ाई आहे। न, मूंखे इलाही सुठो पियो लॻो। मूं इलाही एप्रिशिएट पिए कयो। मूं चयो जेको आहे तमामु सुठी कोशिशि आहे असांजे नौजवाननि जी ऐं अहिड़ी कोशिशि करणु खपे। हिकिड़ो कलाम त आउं सोचे आयसि जेको ज़ाहिर आहे शाह साईं जा कलाम त अणखोटनि ऐं खोटी त मूं वटि आहे कोन। इहो बि अलाह जा एहसान। वरी ॿियो ते वञी पऊं था। ओॾी महिल सोच में ज़हन में कोन हो, सोचे ज़हन में हिकिड़ो माण्हू ठाहे अचे ऐं वरी हाणे वरी ॿियो। हा, हे त पाण वटि चलो पोइ सरप्राइज़ रखूं था। अच्छा तव्हां ॿुधायो त न चई विया वरी ॿियो ॻोल्हींदोसि आउं। सूर इन्हे साड़ी साड़ी हो वण वण हेठि ऐं विरह पई भायाला। सूर इन्हीअ है सूर इन्हीअ साड़ी हो वण वण हेठि ऐं विरह पई भायाला। सूर इन्हीअ। वरी महिरबानी। लतीफ़ तुंहिंजा लखनि जा हीरा, लतीफ़ तुंहिंजा लखनि जा हीरा खणूं खपायूं खुटण जा न आहिनि। हाणे बिख ॿुधायां पियो अॻिते असांजी उन फ़नकार ॾांहुं जंहिंखे बि यकीनन पंहिंजी गायकीअ जे हवाले सां तव्हां संदन ख़ूब कलामनि खां गज़ल हुजे, फ़ौक़ हुजे ऐं ख़ासि तौर ते लतीफ़ी राग हुजे, उन हवाले सां तव्हां खेनि ख़ूब ॼाणो सुञाणो, खेनि बेहद इज़त ऐं मुहबत सां नवाज़ियो। मां सिर्फ़ु हिकिड़ी नंढड़ो शेर जो हवालो अचे थो त शिकायत सिर्फ़ु हिकिड़ी आहे, हुन सां संदुसि दीदार थिए थो इत्तफ़ाक़नि। पोइ हाणे हिन में ॾोहारी असीं आहियूं, मीजी आहे या को ॿियो आहे, पर बहरहाल मूंखे अॼु ख़ुशनसीबी मूंसां गॾु मौजूदु आहिनि अंबर महक। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? मौला जो शुक्र अदा। तव्हां ख़ुशि आहियो? अल्लाह जा एहसान अल्हम्दुलिल्लाह। लतीफ़ जी हाज़िरीअ ते पहुतल आहियूं। मुर्शिद लतीफ़ जी हाज़िरी असांखे क़बूल पवे। छा था चवणु चाहियो असांजा जेके हिन वक़्तु खोड़ हाज़िरी तव्हांखे ॿुधनि ॾिसनि था? जेसि ताईं हयाती आहे इहा ड्यूटी ॾींदासीं। वाह वाह। वधीक कुझु असांजे पांधेड़ जेके हिन वक़्तु लतीफ़ सरकार जे हिन मंच ते आयल आहिनि या हिन वक़्तु न पहुची सघिया आहिनि, जेके हिन इलेक्ट्रॉनिक डायरी जे मंच वसीले तव्हांखे ॾिसनि पिया, उन्हनि खे को पैगाम लतीफ़ी फ़िक्र जे हवाले सां, लतीफ़ी राग जे हवाले सां? शाह साईं जे राग जे बारे में मां छा ॻाल्हायां, हू त पाण हिकिड़ी वॾी हस्ती आहिनि। उन्हनि जे बारे में ॻाल्हाइणु सूरज खे चराग ॾेखारण जे बराबरि आहे। शाह साईं जो राग, शाह साईं जा बेत, ही त बाबा आयतूं आहिनि। ऐं इन खे माण्हू पढ़े ऐं स्टेज ते इन लफ़्ज़नि खे अगरि ॻाए त उनखे सोचे सम्झे ऐं इबादत सम्झी ॻाए। ईअं न सम्झे माण्हू त बसि हिकिड़ो कलाम आहे मूं ॻाए छॾियो ॻाल्हि ख़तमु थी वई। न, इन खे सम्झे पोइ ॻाए।
ऐं अॼु जेको अव्हां परफॉर्म करणु वञो पिया उहा साॻी गुज़ारिश जेका ॿियनि फनकारनि खां बि मूं कई आहे त उन जी जेकॾहिं झूंगार थी वञे स्पेशली असांजे इलेक्ट्रॉनिक डायरी जे व्यूवर्स लाइ। हा हाणे ॾिसूं था त आइटम असांखे केतिरा था मिलनि स्टेज ते ॻाइण जे लाइ। त हिकिड़ो त मुंहिंजो पंहिंजो ॻायल आहे सोहणो लतीफ़ जी आहिनि मुंहिंजा मारूअड़, हिकिड़ो त हू ॻाईंदसि आऊं, ऐं ॿियो आओ ॿारो चल चिमिया इहो ॻाईंदसि मां। झूंगार कंहिंजी था ॿुधायो असांखे? हा सोहणो लतीफ़ जीअन मुंहिंजा मारूअड़ा, सिंध जो लतीफ़ जीअन मुंहिंजा साॻीअड़ा, तंहिंता कुर्बान थियां गोरी पंहिंजी जान ॾियां, तंहिंता कुर्बान थियां गोरी पंहिंजी जान ॾियां, सोहणो लतीफ़ जीअन मुंहिंजा मारूअड़ा। वॾी महिरबानी। नाज़रीन मुकमल कलाम अवां ॿुधी सघंदव इलेक्ट्रॉनिक डायरी ते तमामु जल्द। असां सां गॾु रहिजो।